अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार ऐं मां सां नाजिया मीर। नाज़रीन, सिंध सरकार जी गुल प्लाज़ा साने जे हवाले सां जुड़ियल फैक्ट फाइंडिंग कमेटीअ जी रिपोर्ट जी रोशनीअ में कुछ अहम फ़ैसिला वरिता आहिनि ऐं नेठ सिंध सरकार अदालती इंक्वायरी जो ऐलान करे छॾियो आहे। मूंखे यादि हूंदो त ऑपोजिशन ऐं ख़ासि करे MQM पारां अहिड़ो मुतालबो बार बार साम्हूं अचे पियो त अदालती कमीशन इन मामले ते जोड़णु घुरिजे, जेका इंडिपेंडेंट हुजे ऐं उहा इंडिपेंडेंटली जांच करे इन समूरे मामले जी। ऐं हाणे उहो मुतालबो पूरो थी वियो आहे त उन हवाले सां पिणु त छा जेको माहौल ठहियलु हो इन वक़्तु असांखे तमामु घणी सियासी बाहि बि नज़र आई गुल प्लाज़ा वाक़े खां पोइ। छा हाणे उहा विसामी वेंदी? जेके एहतजाज जे हवाले सां ॻाल्हियूं साम्हूं आयूं, छा हाणे उहे उन हवाले सां जेके मामला हुआ उहे कुझु थधा थींदे असांखे नज़र ईंदा? गॾोगॾु इहो बि सुवालु तमामु घणो अहम आहे त हीअ जेका ऑलरेडी हिकिड़ी फैक्ट फाइंडिंग कमेटी मौजूदु हुई, उन पंहिंजी इंक्वायरी रिपोर्ट ॾिनी आहे, पर हाणे ॿीहर अदालती कमीशन जो ऐलान थियो आहे त उन हूंदे हिकिड़ी फैक्ट फाइंडिंग कमेटी जे हूंदे अदालती कमीशन ठाहिण जी ज़रूरत छो महसूसु कई सिंध सरकार? छा हीअ जेका अदालती कमीशन हूंदी, छा हीअ असुलु ज़िम्मेवारनि जो तयन करे सघंदी? उन हवाले सां बि असां गुफ़्तगू कंदासीं। ऐं जेको रद्दमल साम्हूं अचे पियो ऑपोज़िशन जो इहो चवणु आहे त हीअ जेका अदालती कमीशन जुड़ी आहे ऐं जेका उनखां अॻु फैक्ट फाइंडिंग कमेटी सिंध सरकार खे पाण बि उन ते उनजी फाइंडिंग्स ते या उनजी जेका रिपोर्ट हुई उन ते पाण बि एतमाद न हो, तंहिंजे करे ई हाणे अदालती कमीशन वारो जेको असांजो मुतालबो उहो पूरो थियो आहे। सिंध सरकार जी तहदीद बि करे त कोई प्रेशर न आहे, पर असीं पाण ज़रूरत मूजिबि ही कमीशन जोड़ण जो ऐलान कयो वियो आहे। उन महिल सम्झाइण पियो वञे त चीफ जस्टिस खे ख़त लिखियो वेंदो। नाज़रीन, उन खां सवाइ अॼु हिकिड़ो लाहौर में वाक़ियो थियो आहे। कुझु ॾींहं अॻु मूंखे यादि हूंदो त कराची अंदरि हिकिड़ो तमामु अफ़सोसनाक वाक़ियो थियो। खुलियल गटर हिकु मासूम ॿार जी हयाती खसे वरिती आहे। लाहौर में अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे जिते खुलियल गटर हिकु माउ ऐं धीउ खां हयाती खसे वरिती आहे। केतिरनि ई कलाकनि खां पोइ उन मासूम ॿार जो लाश वेठायो आहे। उन हवाले सां वारसनि जो तमामु घणी तनक़ीद कई आहे, पंजाब सरकार ते, अमलदारनि ते बि तनक़ीद कई आहे त असां सां बिल्कुलु सहकार न कयो वियो। वारसनि जो इहो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त असीं बार बार चवंदा रहियासीं त अहिड़ो वाक़ियो थियो आहे ऐं इंतिज़ामिया उन वाक़े खे ई कूड़ो करार ॾेई छॾियो ऐं केतिरे ई कलाकनि ताईं उन हवाले सां का अॻभराई न थी, का कार्रवाई न थी, जंहिंखां पोइ जॾहिं तस्दीक थी आहे उनखां पोइ इंतिज़ामिया काफ़ी देरि सां हरकत में आई आहे। बहरहाल हीउ वाक़ियो थी वियो आहे, उनखां पोइ असांखे कुझु फुर्तियूं कुझु हरकत नज़र अचे पई इंतिज़ामिया जी ऐं जेका दाता दरबार मनसूबे जी समूरी टीम आहे, समूरो अमलो आहे, उनखे मुअत्तल कयो वियो आहे। त हीउ जेको मामिलो आहे, मूंखे यादि हूंदो त जॾहिं कराची अंदरि वाक़ियो थियो त उनखां पोइ हिकिड़ो तमामु हिकिड़ो अलॻि असांखे हिकिड़ो माहौल नज़र आयो, जेको असांखे हाणे गुल प्लाज़ा वाक़े खां पोइ बि नज़र आयो। त कराची जी सिंध जी विरहांगे जी ॻाल्हि या कराची खे वफ़ाक़ हवाले करण वारी ॻाल्हि ऐं उनखां पोइ ॿियनि सूबनि ऐं ख़ासि करे पंजाब जे हवाले सां बि ॻाल्हियूं साम्हूं आयूं त असां वटि सभु कुझु ठीकु आहे ऐं जेकर अहिड़ी सूरत हाल आहे त उन हवाले सां असां ॾिठोसीं तमामु घणो फ़र्क़ु नज़र आयो। जेके गवर्नेंस सां रिलेटेड मामला या जेके हादसनि सां रिलेटेड जेके मामला हुआ उनखे अलॻि अलॻि असांखे ॾिसण में आयो त उनखे कहिड़े तरीक़े सां ॾिठो पियो। उन समेत नाज़रीन जेके मुल्की लेवल ते पॉलिटिकल फ्रंट ते जेके ॿिया मामला आहिनि उन्हनि खे पिणु अॼु के प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। हुकूमत जी इहा दावा आहे त बानी पीटा जी सिहत बिल्कुलु ठीकु आहे, मामूली हिकिड़ो चेकअप हो ऐं उन मामूली चेकअप खां पोइ हाणे हू बिल्कुलु ठीकु आहिनि। जॾहिं PTI बज़िद आहे, उनजा ख़दशा बरक़रार आहिनि त कहिड़े रीति असांजी मुलाक़ात बि कराई वञे ऐं जेका ज़ाती उन्हनि जा नॉलेज आहिनि उन्हनि ताईं उनजी एक्सेस खे यकीनी बणायो वञे। त ही समूरा मामला आहिनि जिनखे प्रोग्राम में फोकस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि, तारुफ़ सां कराईंदसि। अॼोके पैनल में गुफ़्तगू जे लाइ मूंखे जॉइन किया है पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सीनियर अॻवान आहिनि, MP आहिनि, सिंध हुकूमत जी तर्जुमान आहिनि सादिया जावेद साहिबा मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा MA आहिनि, लामाली साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। सीनियर सहाफ़ी रज़िया निगार खुर्शीद अब्बासी साहब मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि ऐं हाजी मुज़फ़र हुजरा साहब सीनियर सियासतदान आहिनि, नून लीग अॻवान आहिनि, मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। ऐं सभिनी खे भलीकार और सभिनी जी महिरबानी और गुफ्तगू जे लाइ वक्त में सभिनी जी इजाज़त सां सादिया जावेद साहब आपसे गुफ्तगू का आगाज़ करती हूँ बाकी पैनलिस्ट की इजाज़त से। क्या कहेंगी आप? ये सवालात ज़ाहिर है अपोजिशन की जानिब से भी उठाए जा रही है। जो आज अदालती इंक्वायरी का ऐलान किया है सिंध गवर्नमेंट ने, ये अदालती कमीशन जो अवामी एक दबाव हमें नज़र आया गुल प्लाज़ा वाक़े के बाद और एक सियासी दबाव भी हमें नज़र आया, बहुत सारे इख्तलाफात भी नज़र आए, लफ्ज़ी एक जंग नज़र आई, बड़ी तेज शिद्दत से वो नज़र आई, ये उसका नतीजा है ये जो कमीशन बनी है। और एक और सवाल जो बड़ी शिद्दत से उठाया जा रहा है और पूछा जा रहा है कि जब एक फैक्ट फाइंडिंग कमेटी बनी तो फिर इस कमीशन की, इस इंक्वायरी की ज़रूरत इस वक्त क्यों महसूस की गई सिंध सरकार की जानिब से? क्योंकि इससे पहले मुतालबा तो बारहा अपोजिशन कर चुकी है लेकिन उस मुतालबे पर हुकूमत ने उसको संजीदा नहीं लिया, तो अब क्या ज़रूरत पड़ी? क्योंकि अपोजिशन ये कह रही है कि हुकूमत अपनी ही जो इंक्वायरी कमेटी थी या उनकी जो फाइंडिंग्स थी उसे खुद ही मुतमईन नहीं, इसलिए अदालती इंक्वायरी की तरफ अब हुकूमत को आना पड़ा है प्रेशर की वजह से।
دیکھیں چیف منسٹر صاحب نے جب سے یہ سانیہ ہوا کئی بار اس بات کو باور کرایا کہ اگر عدالتی کمیشن کی ضرورت پڑے گی یا کوئی انڈیپینڈنٹ کمیشن کی ضرورت پڑے گی سندھ حکومت وہ بنائے گی، لیکن ہمیں پہلی جو انیشل رپورٹ ہے اداروں کی طرف سے، کمشنر کراچی کی طرف سے، جو ذمہ دار ہیں اس شہر کے ان کی طرف سے، وہ آ جانے دیں۔ یہ بات ہم پہلی دن سے کر رہے ہیں، یہ بات انہوں نے سندھ اسمبلی کے فلور پہ کی، انہوں نے یہ بات متبادل بار جب میڈیا سے بات کی تو انہوں نے یہ بات کی تھی۔ اس کی رپورٹ جو کمیٹی بنی تھی اس کی رپورٹ آ گئی، حکومت سندھ اس رپورٹ سے مطمئن نہیں ہوتی تو جو ہے انہوں نے کہا کہ جی ٹھیک ہے کمیشن بنایا جائے، اس کو انڈیپینڈنٹلی بھی جو ہے انکوائر کرا لیا جائے جوڈیشل کمیشن کے تھرو، اور اس کے بعد جو فائنڈنگز آئیں گی اس پر عمل درآمد کیا جائے۔ تو نہ یہ عوامی دباؤ کی بات ہے، نہ یہ ایم کیو ایم کے دباؤ میں بنایا ہے، نہ بلیک میلنگ میں بنایا ہے۔ سندھ سرکار نے کبھی یہ بات منع ہی نہیں کی تھی کہ ہم جوڈیشل کمیشن نہیں بنائیں گے۔ ٹھیک، تو سادہ جاوید صاحبہ کچھ اطلاعات ہیں، کچھ بیک ڈور رابطے بھی ہوئے ہیں ایم کیو ایم اور پیپلز پارٹی کے درمیان، جس کی تصدیق فاروق ستار صاحب بھی کر رہے ہیں کہ ناصر حسین شاہ صاحب نے وہ رابطہ کیا اس کے بعد۔ تو اب یہ سمجھا جائے کہ یہ جو عدالتی کمیشن بھی بن گیا یہ انہی بیک ڈور روابط کا نتیجہ ہے، ایک یہ بھی خبر گردش کر رہی ہے، آپ کنفرم کریں گی اس کو کہ یہ اس کا نتیجہ ہے، یا یہ کہ اب جو اختلافات ہمیں بڑے شدید نظر آئے ایم کیو ایم اور پیپلز پارٹی کے درمیان اب وہ ختم ہو چکے ہیں ان روابط کے بعد؟ دیکھیں رابطہ تو اپوزیشن سے ہمیشہ رہتا ہے، ایم کیو ایم سے ہمیشہ سندھ حکومت رابطے میں رہتی ہے، یہ کوئی نئی بات نہیں ہے۔ ناصر حسین شاہ صاحب نے جو ان کو خدشات تھے، جیسے سیکیورٹی کے معاملات تھے، باقی چیزیں تھیں، ان سب معاملات پر بات کی ہوگی۔ اس کا نتیجہ یہ جوڈیشل کمیشن نہیں ہے۔ جوڈیشل کمیشن میں نے جیسے آپ کو کہا کہ چیف منسٹر صاحب کی آپ کے پاس تقریر ریکارڈ میں ہوگی، انہوں نے سندھ اسمبلی میں بھی یہ بات کی تھی کہ اگر ضرورت محسوس کریں گے اس کمیٹی کی رپورٹ کے بعد تو جوڈیشل کمیشن بن جائے گا، اور وہی ہوا ہے۔ ٹھیک، اب بھائی صاحب چھا چوندو اواں جی سادے جاوید صاحب تے چیو تے سندھ سرکار مطمئن نہ ہوئی پان ان رپورٹ ماں ضرورت محسوس تھی عدالتی کمیشن جی، پر کو سیاسی یا عوامی دباؤ نہ ہو، اواں کے چھا لگے پیو؟ پارٹی جی بچت ان میں آ تو عدالتی تحقیقات تھن کھپے، تو ان میں نیوٹرلٹی ہکڑی ساموں اچے تھی۔ ایم کیو ایم کی ڈیمانڈ ہوئی بار بار تو بھائی عدالتی کمیشن ٹھاयो، پیپلز پارٹی بچت ان میں ہوئی تو بھائی عدالتی کمیشن ٹھاयो جو شے ساموں اچی ویندی، ظاہر ہے حکومت کے بھی کوئی تھوڑی فیور ملندی نا۔ تو اگر جے کॾहिं خدا نخواستہ ان میں کا پارٹی یا کو اڑو گروہ یا گروپ انوالو ہے ॼाणी واणी جو کوئی थियो आहे ان خلاف کاروائی کरण में حکومت کے آسانی تھینदी۔ تن کرے یہ ضروری ہے جڏहिं اहिड़ा واقعا थियनि था، ॾिसो हीउ जेको वाक़ियो थियो गुल प्लाज़ा वारो फौरन जो रद्द अमल केॾो ख़तरनाक आयो, बाबा कराची खे वफ़ाक़ जे हवाले कयो, अलॻि कयो, फलां कयो, मतिलबु अजीब क़िस्म जा हले पियो। इन क़िस्म जा मसइला जॾहिं अचनि था त माना त हिकिड़ी पीक ते हले इहो मामिलो, हिकिड़ी बाहि लॻी कि इतफ़ाक़ी अगरि असां इतफ़ाक़ी था सम्झूं न त शहर में अहिड़ा वाक़िया थींदा रहंदा आहिनि। तव्हांजे लाहौर जो ज़िक्र कयो, हाणे लाहौर में का पार्टी चए त भई लाहौर खे वफ़ाक़ जे हवाले कयो, त उन लाइ हैरान कुन ॻाल्हि हूंदी न त भई हिकिड़ो वाक़ियो थियो आहे उनखे उहो फेस कंदा पंहिंजे तरीक़े सां, तहक़ीक़ात थियणु खपे। त असां बि चऊं त भई जेको कुझु मामला हिते थियनि पिया, हिक ॿिए ते इल्ज़ाम त हया सभिनी, पर कंहिं ॾिसो इन जी पहिरीं ज़िमेदारी जेका आहे असां उन आयत पई थिए गुल प्लाज़ा जी इंतिज़ामिया ते नंबर 1, सेकेंड ते अचे थी शहरी इंतिज़ामिया, पोइ अचे थी हुकूमत जा मामला। त हाणे हिन मामले खे जीअं पीक ते पहुचायो फौरी तौर ते ऐं हर तरफ़ जी आवाज़ूं अचणु लॻियूं त यकीनन पीपल्स पार्टी खे या सिंध हुकूमत खे इहो फ़ैसिलो करिणो हुयो त हिन जी अदालती तहक़ीक़ात थियणु खपे। छो जॾहिं अदालती तहक़ीक़ात थिए थी त उन में सभु मुतमन थी था वञनि, आम माण्हू मुतमन थिए थो भई ठीकु आहे तव्हां हुकूमत जुटियल आहे ऐं अदालती तहक़ीक़ात थी आहे, उन में जेका हीअ ॻाल्हि साम्हूं आई आहे, पर जेका बि ॻाल्हि साम्हूं अचे थी त उन ते कार्रवाई थींदी, थियणु खपे। छो त वज़ीर आला पाण बि चयो त भई जेकॾहिं मुंहिंजे मथां का शइ साबित थिए थी या किथे मुंहिंजी कोताही त मां बि तयारु आहियां, मुंहिंजे ख़िलाफ़ु तव्हां को फ़ैसिलो करे सघो था। त ॻाल्हि इहा आहे त जॾहिं अहिड़ा वाक़िया ॼण थियनि था वरी उनखे जॾहिं उरूज ते पहुचायो वञे थो त
त उते हुकूमत जी ज़िमेदारी थी वञे थी त भई उहो न्यूट्रल क़िस्म जी तहक़ीक़ात कराए जंहिंमें आम माण्हू मुतमन थिए। आम माण्हू मुतमइन थिए ऐं जीअं मां चयो त इहो ख़ुदि पीपल्स पार्टी जे लाइ सिंध सरकार जे लाइ बिल्कुलु। बि इहा जेको फ़ैसिलो आहे इहो फ़ाइदेमंद साबित थींदो, छाकाणि त जेको हिकिड़ो माहौल ठहियल हो, हिकिड़ो प्रेशर बि रिलीज़ थींदो ऐं ॿिया मामला बि बहितर थींदा। हाजी साहिबु अवां वटि ईंदसि, असां सां गॾु लाल साहिब बि मौजूदु आहिनि, त अवां सम्झो पिया त हीउ जेको हाणे मामिलो हिते हिन वक़्तु पहुतो आहे, जीअं अबाई साहिबु ॻाल्हि कई त हाणे ही हुकूमत खे बि फ़ाइदो ॾींदो ऐं हिकिड़ी न्यूट्रलिटी, पर जेके असल इशूज़ हुआ छा असुल ज़िम्मेवारनि जो तयन थी सघंदो अदालती जांच खां पोइ, अवां सम्झो पिया। ऐं उनखां सवाइ जेके असुल इशूज़ हुआ जेके असां ॾिठोसीं त हिन सियासी बाहि में तमामु पोइते रहिजी विया, त हाणे कहिड़े रीति मुतासिरनि सां उन्हनि जी सार लहिबी या उनखां अॻियां वधी करे मुस्तक़ में अहिड़ा वाक़िया न थियनि, उनजी का प्रॉपर हिकमत अमली जंहिंमें सभु इंगेज थियनि, ऑपोजिशन ऐं हुकूमत ॿई लाॻापियल इदारा बि, त अवां सम्झो पिया त हाणे उहे मामला सरफेस ते ईंदा। महिरबानी अवांजी, इहो पीपल्स पार्टी हिकिड़ो सुठो कमु कयो आहे त अदालती तहक़ीक़ाती शुरू कई आहे ऐं इन में इहो साबित थी वेंदो त जेके बि असुल मुजरिम आहिनि उहे साम्हूं अची वेंदा ऐं गवर्नमेंट ऑफ पीपल्स पार्टी ते को इल्ज़ाम न थींदो। इहो मां सम्झां थो त पहिरियों दफ़ो सुठो कमु कयो आहे पीपल्स पार्टी, बावजूदि हिन जे त कुझु खामियूं कुझु हुयूं जेके हुन कढियूं आहिनि। बहरहाल इन मामले खे हमेशह अवलियत ॾियणु खपे त जिते जिते अहिड़ा वाक़िया थियनि था त फौरन उन ते कमु करणु खपे। बाक़ी त जेके दुनिया जूं ॻाल्हियूं आहिनि, जेके दुनिया वारा चवनि था त असांजी कराची खे हीअं कयो, कराची खे वफ़ाक़ में ॾियो, कंहिंजे पीउ खे ताक़त कोन्हे त को वफ़ाक़ में कराची खे खणी वञे या सिंध खां आज़ादु करे सघे। इहे पागलनि जो कमु आहे जेके पागलपन में सभु चवनि था पिया, हिन खे ख़बर बि कोन्हे त सिंध जी हिस्ट्री कहिड़ी आहे। त हाणे इहो रिंगड़ बंदि थींदो? मुज़फ़र शुजा साहिब, अव्हांखे नज़र अचे पियो अॼु बि मुतालबा अहिड़ा साम्हूं आया पे ऐं कराची अंदरि जेका शरपसंदाणी, न रुगो कराची पर कराची, हैदराबाद, ॿियनि शहरनि में शरपसंदाणी वॉल चॉकिंग बि असांखे नज़र आई ऐं उनजे पुठियां केरु आहे उहे मामला बि साम्हूं आया, त अव्हां सम्झो पिया त हाणे उहे मामला बि थधा थी वेंदा ऐं अहिड़ा जेके मुतालबा हुआ जंहिंसां दिलि आज़ारी थी सिंध जे अवाम जी, उहे बि ख़तमु थींदा। इंशाअल्लाह असांजी कोलिशन गवर्नमेंट आहे, असां पीपल्स पार्टी खे मदद कंदासीं त जॾहिं इहा वॉल चेकिंग कई आहे उन्हनि माण्हुनि खे पकड़ियो वञे ऐं उनखे सज़ा ॾिनी वञे। छो जो जेको बि इहा ॻाल्हि करे थो त उहा आर्टिकल 6 जे ज़मरे में अचे थो वियो। छो जो सिंध हमेशह पाकिस्तान खे सिंध बनायो आहे ऐं सिंध हमेशह क़ाइमु रहंदी, सिंध हमेशह दाइम क़ाइमु रहंदी ऐं सिंध खे कोई लोॾो न ईंदो ऐं केर बि लोॾे नथो सघे। इहे पागल माण्हू हूंदा आहिनि जेके सिंध जे लाइ चवंदा आहिनि त भई असां सिंध खे हीअं करे छॾींदासीं, हूअं करे छॾींदासीं। मुहाजिर असां ॿाहिरि आहिनि, असां सिंधी मुहाजिर भाई भाई आहियूं, असां में को फ़र्क़ु कोन्हे, पर कुझु नामक़ूल सियासतदान जेके चवनि था त भई कराची खे वफ़ाक़ खे ॾिनो वञे, असां हिन जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं इंशा ताला जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि थी त पहिरियों मां हूंदुसि जेको पंहिंजो सिर खणी साम्हूं बीह रहंदासीं ऐं सिंध खे कॾहिं जुदा थियण न ॾींदासीं। जी लाल साहिब, अवां वटि ईंदसि, अव्हांखे कीअं पियो लॻे समूरा मामला ऐं ओचितो ओचितो असां ॾिठोसीं तमामु वधीक गुल प्लाज़ा वाक़े खां पोइ असुल बाहि विसामजी वई, पर सियासी बाहि ॾींहों ॾींहुं असांखे तेज़ थी नज़र आई ऐं असुल इशूज़ बि पोइते छॾे वई उहा बाहि ऐं ओचितो ओचितो न रुगो विसामी वई आहे, खीर खंड बि माहौल नज़र अचे पियो। अव्हांखे उनजे पुठियां छा नज़र अचे पियो? प्रेशर, को इशारो, को मामिरो, छा ॾिसो पिया अव्हां? महिरबानी नाजिया, सभ खां पहिरीं तव्हां कमीशन जी ॻाल्हि कई आहे। कमीशन जुड़णु हिकिड़ो सुठो अमल आहे, पर काश इहा उमेद बि रखी सघिजे जेको हिन वक़्तु अदलिया जो जेको हशर कयो आहे पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग, त हू को आज़ादी सां कमीशन पंहिंजी का राय जोड़े सघे ऐं कमीशनूं त पाकिस्तान जी तारीख़ में जुड़ंदियूं रहियूं आहिनि, पोइ महमूद उर्मान कमीशन खां वठी एबटाबाद कमीशन ताईं, पर कॾहिं बि कंहिंजी रिपोर्ट साम्हूं नथी अचे ऐं जेकॾहिं का रिपोर्ट साम्हूं अचे थी त उन्हनि ते अमल नथो थिए। जेसि ताईं ही ॿई पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, चाहे पीपल्स पार्टी हुजे चाहे MQM हुजे, हिननि ॿिन्ही पार्टियुनि खे कराची जे माण्हुनि मैंडेट न आहे ॾिनो। ही ज़बरदस्ती काबिज़ आहिनि जेके मेयरशिप ते पंहिंजनि मकानी इदारनि ते, ऐं ॿिन्ही वटि जेको आहे इनखे कराची खे लोकल गवर्नमेंट खे रूल करण जो इख्तियार असल में आहे ई कोन।
जेसिताईं ॾिसो ही जेके ॿई पार्टियूं आहिनि, जेके नवाज़ लीग बि आहे, तव्हां बिल्कुलु सही चयो त उते बि गटर में माण्हू किरनि था ऐं पंहिंजी जान विञाए वेहनि था, उहो कराची में बि ईअं थिए थो। साॻी वक़्तु इहे साॻियूं हुकूमतूं आहिनि जेके करोड़े अरबे रुपयनि जा इश्तिहार ॾेई ऐं पंहिंजी ज़ाती तशहीर कनि थियूं, पंहिंजा फोटो ॾियनि थियूं, बर्थडे ते पूरो पूरो सप्लीमेंट छपिजे थो। जेकॾहिं उहे ई पैसा रुॻो इहो गटरनि जे ढकनि ते लॻनि त उहे जेके गटर जेके आहिनि बंदि थी वञनि हलिया। हाणे जेका सूबनि जो जेको इहो राग MQM या वक़्त हवाले करण जेको हमेशह ॻाईंदी रही आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मौक़िफ़ इन ते तमामु चिटो आहे, इहो नामुमकिन आहे ऐं अहिड़े कंहिं बि सिंध जी वहदत ते कंहिं बि क़िस्म जो को बि वार क़बूल न कयो वेंदो। हाणे MQM ऐं जेको पीपल्स पार्टी आहे उहो हिन वक़्तु हिकिड़ी सिके जा ॿ पासा आहिनि। उहे एस्टेब्लिशमेंट जी बी टीम आहिनि। जेॾी महिल चाबी भरी वञे थी त ओढ़े तरीक़े सां ॿई ॻाल्हाइणु शुरू कनि था ऐं ओढ़ी तरीक़े सां ॿई ख़ामोश थी वञनि था। इहो को अछंभे जी बात नाहे ऐं इहे मुतालबा बि जेकॾहिं MQM करे थी त न रुॻो इहो MQM जो आहे, पर इन जे पोयां बि के हथ ज़रूर आहिनि जिन ते बि ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, जिन खे बि एक्सपोज करण जी ज़रूरत आहे। ठीक, सादिया जावेद साहब क्या कहेंगे आप? आज लाहौर में भी एक वाकया हमने देखा, बड़ा अफसोसनाक वो वाकया हुआ और उसके बाद जाहिर है फिर हुकूमत उसको डील कर रही है और सारे मामलात, लेकिन ये सवाल अब भी बड़े शिद्दत से सर उठा रहा है कि दो कि यहाँ पर अदालती कमीशन का ऐलान हुआ, उसको सराहा भी जा रहा है, लेकिन अब आगे ऐसे वाकयात ना हों, आगे हुकूमत किस तरीके से मुख्तलिफ जो स्टेक होल्डर्स हैं उनको इंगेज करते हुए आगे बढ़ेगी, ये मामला अभी तक क्लियर नहीं हो रहे। तो इस हवाले से सिंध सरकार क्या सोच रही है, क्या प्लानिंग है उनकी? देखें, अल्लाह ना करे कि गुल प्लाजा जैसा सानेहा पाकिस्तान के किसी और शहर में या कराची में कभी भी दोबारा हो। सिंध हुकूमत इस वक्त तमाम ताजिर बरादरी के साथ SOP पे काम कर रही है। नोटिसेस जो है वो सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ने जो है वो दे दिए हैं मार्केटों में, कमर्शियल बिजनेस एरिया में, कि वो जहाँ फायर सेफ्टी का निज़ाम मौजूद नहीं है, जहाँ फायर सेफ्टी एग्जिट्स मौजूद नहीं है, उस पर जो प्राइवेट ओनर्स हैं, बिजनेस कम्युनिटी है, वो उसको नाफिजुल अमल करे। और अगर वो नाफिज नहीं करेगी तो हुकूमत सख्त से सख्त कार्रवाई करेगी और उन चीज़ों को, उन मार्केटों को सील करेगी। जहाँ तक आपने बात की पंजाब में जो वाकया हुआ, देखें मैं हमेशा कहती हूँ कि अल्लाह ना करे कि किसी शहर में ऐसा वाकया हो, लेकिन क्योंकि सिंध में बैड गवर्नेंस को टारगेट किया जाता है, माजरत के साथ के जो टीवी चैनल्स हैं वो पूरी ट्रांसमिशन जो है वो सिंध सरकार के खिलाफ लॉन्च कर देती है। अब ये कल वाकया हुआ, पहले उसको डिनाई किया गया, वासा ने कहा कि ये फेक न्यूज़ है, पंजाब हुकूमत ने कहा ये फेक न्यूज़ है, और उसके बाद उस बच्ची की और उसकी माँ की बॉडी निकाली गई। और फिर वहाँ की चीफ मिनिस्टर ने, एक तो पहली बात ये कि देखें जो म्युनिसिपल का काम है वो म्युनिसिपल को करना चाहिए। पंजाब में बल्दियाती निज़ाम ना होने की वजह से हर मामले का नोटिस वहाँ की चीफ मिनिस्टर को लेना पड़ता है, जो शायद उनका काम नहीं है। जो लोग कहते हैं ना कि 18वीं तरमीम खत्म कर दी जाए क्योंकि थर्ड टियर ऑफ गवर्नमेंट नहीं है, तो मैं ये बड़े फख्र से बात करती हूँ कि सिंध में मजबूत बल्दियाती निज़ाम मौजूद है, उसमें कमी बेशी होगी। मैं पंजाब हुकूमत को भी कहूँगी कि उनको चाहिए कि वो फौरी तौर पर पंजाब में बल्दियाती इंतखाबात कराएं ताकि लोकल काउंसलर्स और म्युनिसिपल का स्टाफ जो है वो अपना काम बेहतर अंजाम दे सके। ठीक सादिया साहब, ऐसे तो हम जवाब लेंगे हाजी साहब से कि पंजाब में आखिर बल्दियाती इंतखाबात के आगे क्या रुकावट है, लेकिन साथ साथ आपने बड़ी अच्छी बात की और हमने देखा है कि सिंध ट्रेंड सेटर रहा है, बहुत सारे कवानीन पास करने में भी वो सिंध का क्रेडिट हमें नज़र आता है। या इसके अलावा आपने अभी जिक्र किया कि हम
एक बलदियाती निज़ाम हमारे पास मौजूद है, लेकिन जब उन पर अमल दरामद की बात आती है तो सिंध बहुत पीछे नज़र आता है। तो इस क्रेडिट लेना तो बड़ा आसान है। सिंध सरकार ये जिम्मेदारी महसूस कर रही है कि उन पर अमल दरामद करवाना भी वो भी सिंध सरकार की जिम्मेदारी है। जी बिल्कुल नाजिया, लेकिन अगर बल्दियाती निज़ाम की हद तक बात की जाए तो वो कानून सिंध असेंबली ने पास किया, पीपल्स पार्टी ने इंतखाबात कराए। देखिए, निज़ाम में कमी बेशी हो सकती है, कानून में कमी बेशी हो सकती है, उसमें तरमीम की जा सकती है। अगर MQM को लगता है, PTI को लगता है, जमात इस्लामी को लगता है कि जो बल्दियाती निज़ाम सिंध में राइज है उसमें कोई बेहतरी लाई जा सकती है, तो वो अपनी तजावीज़ दे सकती। जहाँ तक आपने बात की, बिल्कुल सिंध हुकूमत ट्रेंड सेटर है, सिंध असेंबली ट्रेंड सेटर है, इम्प्लीमेंटेशन का बिल्कुल प्रॉब्लम है, इसमें कोई दो राय नहीं। बहुत सारे हमने बहुत अच्छे अच्छे कानून बनाए, लेकिन वो उस तरह इम्प्लीमेंट नहीं हो रहे जिस तरह उनको होना चाहिए। ठीक, साबिर साहब आगे बढ़ने से पहले इसका भी जवाब दे दीजिएगा। आपने कहा कि ज़ाहिर है अपोजिशन की जमात है MQM सिंध के अंदर, और उनसे आपने कहा कि मामूल के रवाबत भी चलते हैं, लेकिन अभी हमने गुल प्लाजा वाक़े के बाद बड़ी शदीद इख्तलाफात भी देखे, बयानात देखे, और जिनसे सिंध के अवाम की भी बड़ी दिल आज़ारी हुई, और शरपसंदाना वॉल चॉकिंग भी हमें नज़र आई, बैनर्स नज़र आए शहरों के अंदर। तो अब उनके खिलाफ कोई कार्रवाई का इरादा रखती है ज़िम्मेदारान के खिलाफ सिंध सरकार, ये भी बताइएगा। और साथ साथ ये कि अभी क्या MQM ने कोई यकीन दहानी करवाई है सिंध सरकार को कि आज के बाद, अब अदालती कमीशन वाला मुतालबा भी पूरा हो गया, तो आज के बाद हम ऐसी वॉल चॉकिंग या ऐसे बयानात या ऐसे मुतालबात नहीं सुनेंगे? नाजिया, देखें, MQM जो है ना वो एक मुर्दा घोड़ा है। उनको अपने अंदर जान डालने के लिए इस तरह के बयानात देते हैं जिसकी वजह से हेडलाइन बनती है। कभी पहले जो उनका कायद था वो ये मुल्क तोड़ता था, जिनापुर बनाता था। अब जो MQM की मौजूदा क़यादत है वो जो है सूबा तोड़ने की बातें करती है। ना कराची सिंध से पहले अलग था, ना कभी आइंदा अलग होगा। पाकिस्तान पीपल्स पार्टी इस बारे में बिल्कुल अपना वाज़े मौक़िफ़ दे चुकी है कि ना सिंध तकसीम होगा, ना उसको होने दिया जाएगा। MQM को सियासत करने के लिए, क्योंकि जाहिर सी बात है जब आपके पास करने को कुछ नहीं है, सवाल तो MQM से बनता है ना। 40 साल से हर विफाकी हुकूमत का हिस्सा रहे हैं, इस शहर के लिए किया क्या है उन्होंने? कुछ नहीं। और जो लोग वॉल चॉकिंग, बैनर जिन्होंने इस शहर में बांधे सूबे के तोड़ने के खिलाफ, कराची को वफाक के हवाले उनके खिलाफ कार्रवाई उस वक्त भी की गई और आगे भी कार्रवाई की जाएगी। ऐसी किसी को इजाजत ना पहले दी गई है और ना आइंदा दी जाएगी। पॉइंट टेकन सादे जावेद साहब। अब्बास साहब ॾिसो पिया हाणे इहो रिंगट बंदि थींदे अवां ऐं उन सां गॾोगॾु इहो त हाणे ज़ाहिर आहे गवर्नेंस जा मामला असांखे हर हंधि नज़र अचनि पिया, पर हीअ जेका रविश आहे उहा रुगो सिंध ताईं महदूद असांखे नज़र ईंदी आहे। त हाणे उनजो अवाम ज़ाहिर आहे सिंध जो अवाम उनखे भोगींदो रहंदो आहे। त हाणे ॾिसो पिया त माण्हू हाणे जेका ही एक्सरसाइज़ थी आहे इन खां पोइ थोरो धार धार करे ॾिसंदा त गवर्नेंस हिकिड़ो अलॻि मामिलो आहे, ही हिकिड़ो अलॻि मामिलो आहे। ॾिसो, जेके सियासी शऊर रखनि था या जेके जिन खे तजुर्बा आहिनि उहो उनखे हिकिड़ी मज़ाक सम्झंदा आहिनि त हिकिड़ी एन टाइम ते तव्हांजे साम्हूं माइक अची वई आहे, तव्हां वॾो मुतालबो करे छॾियो। हाणे उहो सिंधी में कहावत आहे, काॾे मुंहुं मरे मुंहिंजो काॾे टंडो रहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे हे हिकिड़ो वाक़ियो थियो आहे हिकिड़ी बाहि जो, सुभाणे अलाह न करे ॿियो को वाक़ियो थी वञे, अहिड़ा वाक़िया थींदा रहंदा आहिनि घटरनि जा, हिन जा वॾो शहर आहे। त ज़ाहिर आहे त हाणे हिकु पार्टी जो इल्ज़ाम हणी नथो वञी सघे न। जीअं पीपल्स पार्टी वारनि चयो त बाबा हिन अॻ में जमायत इस्लाम जो मेयर हो, वरी MQM जो मेयर हो, इहे जेके मसइला उन में कंटिन्यूटी आहे हिकिड़े क़िस्म जी। इअं न आहे त अॼु पीपल्स पार्टी मेयर आयो, अॼु घटि ढकड़ा खाए, पोइ त शुरू खां वठी हिकिड़ो सिलसिलो हलंदो अचे पियो। पर हाणे वाक़ियो को इतफ़ाक़ थी थो वञे। हाणे हे जहिड़ा वाक़ियो थियो गुल प्लाज़ा वारो, ऐं उन में वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं, वॾा वॾा मुतालबा साम्हूं जेके शो रखनि पिया उनखे पूरी मज़ाक बि लॻे, उन खिलनि पिया त यार ही किथे हे वाक़ियो, किथे जा मुतालबा, इहे शयूं जेके आहिनि सो हर को नोट करे पियो। जेको शो रखे थो इन शइ खे कोन थो ॾिए। ऐं वरी कंहिंजो इहो ॻाल्हि थियण खे किथां का ठपकी मिली आहे,
जंहिंजे करे को इहो मुतालबो न कंदो आहे जेसिताईं का ठपकी नथी मिले किथां तेसिताईं को कुझु कोन थो उहा बि थी सघे हुजे पंहिंजी जॻह ते पर हाणे जेको मुतालबो MQ कयो आहे अदालती तहक़ीक़ात वारो इन खां पोइ मां सम्झां थो त मामिलो इहो क्लियर थी वेंदो ऐं इहो चैप्टर क्लोज़ थी वेंदो ऐं क्लोज़ थियणु खपे जेका तहक़ीक़ात साम्हूं ईंदी त हर कंहिं मञणु खपे जेको बि थिए थो सिंध गवर्नमेंट जो मामिलो आहे तहक़ीक़ात कराइनि पिया ऐं पोइ कार्रवाई करणु खपे उन्हनि खे ठीकु ऐं हाई साहब अवां ॿुधाइजो जीअं सादिया जावेद साहिब बि ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे मकानी निज़ाम जे हवाले सां तमामु घणो असांखे ॿुधण में आयो ऐं ख़ासि करे हिन वाक़े खां पोइ बि तमामु घणी तनक़ीद बि थी त हुन में खोड़ खामियूं आहिनि पर पंजाब में त सिरे खां मौजूदु कोन्हे त हाणे ही जेको वाक़ियो थियो लाहौर अंदरि उन खां पोइ वरी इहो बहस बि थिए पियो त उते कहिड़ी रुकावट आहे ऐं ॻाल्हियूं सभु कनि पिया पर अमल करण में देरि छो पई थिए नाज़िया इहो इतफ़ाक़ थी वियो आहे अलाह से ख़ैरु कंदो पर हूअं ॾिसजे त पंजाब तमामु घणो फास्ट कमु करे पियो इहे इतफ़ाक़ थींदा आहिनि का ॻाल्हि कोन्हे अमेरिका में बाहि लॻी पर जीअं सादिया साहिब चयो त हाणे हर शइ में CM साहिबा खे अॻियां थो अचिणो पए उन्हनि खे ज़हमत ॾियणी थी पवे हेठे अमले खे जेकॾहिं म्यूनिसिपल जो हिकिड़ो सिस्टम प्रॉपर हुजे या जेकॾहिं हिकिड़ो मज़बूत मकानी निज़ाम हुजे त पोइ असांखे ज़िम्मेवारी जिंजी आहे उहे कमु कंदे नज़र अचनि असांखे ग्राउंड ते जिते जिते ही निज़ाम आहे उते कहिड़ा सोन थो किरे पियो निज़ाम मिड़ा हिकिड़ो आहे जिते किथे इहा हालत आहे त उते अञा बहितरी आहे पंजाब में तव्हां ॾिठो हाणे बाहि लॻी त विदिन नो टाइम बाहि हुंजी वई ऐं उते तमामु फास्ट हले पियो कमु ऐं उते बाक़ाइदा ड्रोन जे ज़रिए ॾिसनि था पिया हे त इतफ़ाक़ थी विया ॾाढो ॾुखंदड़ मसइलो आहे जेको न थियणु खपे हा आईंदा पंजाब गवर्नमेंट केयर कंदी इन जे लाइ तमामु घणा स्टेप खणंदी ठीकु आहे वज़ीर आला उहा जेकॾहिं महिनत करे थी त हुन में कहिड़ो कंहिंखे साथ थियणु छो खपे ऐं जेकॾहिं हू सुठो कमु करणु चाहे थी त कंहिंखे साथ करणु छो हिते बि कमु असां चऊं था सुठो थिए सिंध में बि असां चऊं था को सुठो कमु थिए त असांजी दिलि बि ख़ुशी थिए बिल्कुलु हाई साहब पर हादसा इतफ़ाक़ सां नथा थियनि माज़रत सां हादसा थियनि था त उन जे पुठियां असांखे हिकिड़ी डिघी हिकिड़ी कहाणी नज़र अचे थी उहो कराची में हुजे उहो लाहौर में हुजे कंहिं मुल्क जे कंहिं ॿिए हिसे में हुजे त कहिड़ी इंतिज़ामियूं नाहिलियूं बि हुजनि थियूं कोताहियूं बि हुजनि थियूं ग़फ़लतूं बि हुजनि थियूं उन खां पोइ को हादसो थिए थो इतफ़ाक़ सां त असां नथा ॾिसूं हिते वाक़िया ऐं ओड़ी तयारी बि नज़र नथी अचे नादिया हादसो थींदो इतफ़ाक़ सां आहे ॼाणी वाणी त कोन थींदो आहे पर इतफ़ाक़ सां थींदो आहे ऐं निगलिजेंस सां थींदो आहे ऐं निगलिजेंस ज़रूरु हूंदी का निगलिजेंस ज़रूरु हूंदी आहे तॾहिं त को हादसो पेश ईंदो आहे जे निगलिजेंस न हुजे त पोइ हादसो पेश ई न थिए त हिन में को ॻाल्हि कोन्हे पर पंजाब गवर्नमेंट तव्हां ॾिसो हुन जा फास्ट ट्रैक ते हले पई हर शइ सुठी थिए पई वण लॻा आहिनि उते लोकल गवर्नमेंट नहीं कराना बस जी लोकल गवर्नमेंट बि ठहंदी इंशाअल्लाह ताला उहा बि कंदा पर उते तमामु घणो सुठो कमु थिए थो हिते लोकल गवर्नमेंट कहिड़े ॿाहिरि ॾिनी आहे कहिड़ा वण पोखे छॾिया अथऊं कहिड़ा छा कयो अथऊं उते न आहे उते कमु थिए पियो ऐं इंशाअल्लाह ताला थींदो तव्हां ॾिसो मरम साहिबा इन ते सख़्तु नोटिस वरितो आहे ऐं इनखे कफ़र किरदार तक पहुचाइण लाइ हुन तमामु घणा क़दम खयां आहिनि जेके हिते बि थियणु खपनि जी सादिया जावेद साहब कुछ ऐड करेंगे आप मैं ये कह रही हूँ वो कह रहे हैं कि जी एक हादसा हो गया इत्तेफाक से हो गया तो मैं भी कह सकती थी कि गुल प्लाजा को सिंध हुकूमत ने तो नहीं किया ना प्राइवेट ओनर था हम गुल प्लाजा के लिए कब कह रहे हैं कि आपने किया है हाँ तो मतलब ये बड़ी मतलब माजरत के साथ ये बड़ी जस्टिफिकेशन के जी एक हादसा हो गया इत्तेफाक से हो गया हम भी ये बातें कर सकते हैं लेकिन जाहिर सी बात है निग्लिजेंस है तो जो जिसका काम है अगर वो करे तो वो ज्यादा अच्छा लगता है जी लाल साहब छा चवंदो मकानी निज़ाम जो बहस जंहिंजो कमु आहे उहो जेकॾहिं करे त पोइ इहो त अहिड़ा असां प्रोग्राम ई कोन कयूं जेकॾहिं इहे अलमिया न थियनि सॼो अफ़सोस ई इहो आहे त जेको जंहिंजो कमु आहे उहो न पियो थिए जी बिल्कुलु नादिया ऐं तव्हां सां मुतफ़िक़ आहियां उहो हिकिड़ो शेर आहे वक़्तु करता है परवरिश बरसूं हादसा एकदम नहीं होता बिल्कुलु हाणे ही गुल प्लाज़ा जी जेका ॻाल्हि आहे इहो हादसो ईअं नाहे थियो इन जो तव्हां बिल्डिंग डिपार्टमेंट जो इन में किरदारु आहे इन में मुख़्तलिफ़ सरकारी खाता आहिनि उन्हनि जो किरदारु आहे उन में चेक एंड बैलेंस जो किरदारु आहे
MQM हुजे या पीपल्स पार्टी हुजे, इहे सिंध ते हुकूमत कंदा रहिया आहिनि, इहो गॾियल हुकूमत कंदा रहिया आहिनि। इहो कराची ते मेयरशिप हींअर बि जेको आहे ज़बरदस्ती मेयरशिप ते कब्ज़ो करे पीपल्स पार्टी वेठल आहे। हीउ न पहिरियों वाक़ियो हुयो न आख़िरी आहे। हाणे कमीशन बि जेकॾहिं ठही आहे त कमीशन हाणे इन हिकिड़े वाक़े ते न हुजणु घुरिजे, पूरे सिंध लाइ जेके इशू आहिनि, ख़ासि तौर ते कराची, छाकाणि त सिंध जी दिलि आहे, त उन में जिते जिते ई हादसा मुमकिना तौर ते छा लियारी वारो जेको बिल्डिंग किरी उहो कंहिंखे नज़र मां कान यादि कान्हे, या ॿिया जेके हादसा थिया आहिनि उहे कंहिंखे यादि कान्हे, बल्दिया फैक्ट्री फायर कंहिंखे यादि कान्हे, उन जो कमीशन छा आहे, उन जूं रिपोर्टूं छा आहिनि, उन खां छा थी पियो। ऐं हिते त तव्हां ॾिसो जेके लोड जिन ते साबित थींदो आहे उनखे त प्रमोशन मिलंदा आहिनि, हुननि खे त पघारूं डबल थी वेंदियूं आहिनि। जेको नाअहिल हूंदो आहे, सिंध जी हालत इंतही जेको आहे उहो ख़तरनाक आहे। इहो कमीशन बि आहे या जेको तरीक़ेकार आहे, हाणे उनखे दुरुस्त थियणु खपे, माण्हुनि जे मैंडेट जो एतिराम थियणु खपे। हाणे त बल्दियाती इदारनि जी तव्हां बार बार ॻाल्हि कयो था, तव्हां जेकॾहिं पूरो सिंध घुमी ॾिसो त कहिड़ो शहर जेको आहे उहो जेको आहे सब्ज़ार थी वियो आहे, जिते गुलज़ार थी वियो आहे, जिते पाणी साफ़ मिले थो पियो, जिते हाणे गंदगी कान्हे, जिते गंद खणिजे थो पियो, कहिड़ो शहर आहे मूंखे ज़रूरत ॿुधाइनि, किथे स्ट्रीट लाइट हले थी, अहिड़ो को बि तव्हांखे पूरे सिंध में हिकिड़ी यूनियन काउंसिल नाजिया तक इनको तव्हांखे कहे ना, नज़र हमें मिलेगी। ये केपी के ले चलें जहाँ 15 साल से इनकी हुकूमत ॾिसो, है। इहो वाह तव्हां वाह पंहिंजी वाह। नाअहली लाइ इहो तव्हांखे जॾहिं नाअहली जो ॿुधाइजो त तव्हां चवंदो त हुते हीअं ताबा पंहिंजी ॻाल्हि कयो। तव्हां हीअ ॻाल्हि गुल प्लाज़ा खां शुरू थी आहे, सिंध जी ॻाल्हि हले थी, तव्हां छा जेकर तव्हांजी ॻाल्हि मञी वरितो त तव्हांजो मुक़ाबिलो तव्हां KPK खां करियो पिया। तव्हां त पाकिस्तान जी सभ खां पुराणी पार्टी आहियो, शहीद भुट्टे जी पार्टी आहियो बाबा। तव्हां त रोटी कपिड़ा मकान जा नारा, को तालीम जा, नौकरियुनि जा नारा, इहे सभु तव्हां जेको आहे तव्हां अच्छा चओ हुते चले ना, कुझु कोन थियो त 15 असां कोन साल से, कंदासीं। अगर 17 साल से हमारी हुकूमत है तो तीसरा टेन्योर KPK में है, तो वहाँ जो गुले गुलजार है वो दिखाने तो आप ले चले ना, किसी दिन दावत दे नाजिया को और ले जाए वो गुले गुलजार दिखाने। हम तो केपी तो को भी आपका रिपोर्ट करते हैं और केपी समेत सारे मुल्क को रिपोर्ट करते हैं, लेकिन ये बड़ा अच्छा हो कि जो बात यहाँ पर हो, अगर इसको हम ऐसे देखें अबाई साहब, तो अगर कोई हेल्दी कॉम्पिटिशन सूबन जे विच में असांखे नज़र अचे, ही असां ॾिसंदा आहियूं त जॾहिं मूंखे अहिड़ा मावरा वाक़िया वरा थियनि था त इहा जस्टिफिकेशन ते अचे थी त उते कमु नथो थिए त हिते न थियो त पोइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। पर इहो छो नथो थिए, अहिड़ा मिसाल छो नथा क़ाइमु थियनि त हुकूमतूं ॿुधाइनि त हाणे हुन हुकूमत सुठो कमु कयो आहे त असां उन्हनि खां वधीक सुठो कमु करे ॾेखारियो आहे। अहिड़ा मिसाल छो नथा मिलनि? असां ॾिसो न, असल में छा आहे त हिकिड़ी जमहूरी गवर्नमेंट हले पई, उहा को प्रोजेक्ट अनाउंस थी करे ऐं कमु शुरू थी वञे, उहो जॾहिं तयारु थो थिए त उन दौरान ठक उहा हुकूमत हली थी वञे ऐं नई का अची उहो इफ़्ताह थी करे, त हाणे जेको दिलचस्पी ख़तमु थी वञे उन्हनि जी, जेके बि हुकूमतूं उनखे ख़बर अलाए घणो असां आहियूं विच में असांजी जमहूरियत खे को धकु लॻी वञे या हटी वञूं छा थिए, त ॻाल्हि आहे त हिकिड़ी का बि जमहूरियत उहा आहे त जेका पार्टी खटिजी अचे 5 साल जो मौक़ो ॾियो, पोइ हुनजो हिसाबु कयो त बाबा त 5 साल में तव्हां छा कयो, ठीकु आहे न। हाणे हिते छा आहे त हिते इदारा त ठहनि था, पर हर इदारे ते जो जेको सरबराह आहे उहो सिफारिश आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां उहो अचे उते नागांव में वेही थो रहे मथां, पोइ उनखे को चवण वारो कोन्हे, उनखे ख़बर मुंहिंजे मथां कार्रवाई न थींदी, पोइ उन इदारनि खे सही तरह हलाए कोन था सघनि, जॾहिं की आम माण्हू मुतासिर थो थिए। मिसाल मां हमेशह चवंदो आहियां भई जेका हॉस्पिटल आहे त उन में दवाऊं मिलणु खपनि, उन लाइ का सिफारिश करणी पवंदी या कंहिंखे मां चयो भई हमारा बीमार आहिनि दवा ॾियो, भई अस्पताल आहे न, अस्पताल वञण जो कमु आहे जेको ॾियणु खपे। तालीमी इदारो आहे त उन में तालीम का शिकायत न हुअणु खपे, तालीम मिलणु खपे। आम माण्हू जेके वीचारा ग़रीबनि जा ॿार अयूब खान दौर में ज़ोरी तालीम हिकिड़ी कयूं, जंहिंमें आम ग़रीबनि जे ॿारनि खे ज़ोरी स्कूल वठी वेंदा, टंगो टारी करे खणी वेंदा उन्हनि खे, त उन में कुझु न कुझु माण्हू थोरा पढ़ी पिया उन ज़माने में। हाणे तव्हां कुझु कोन था कयो, हाणे चवंदा ॿार केतिरा करोड़े ॿार वञनि था ॿाहिरि घुमंदा, त इहे जेके टेक्निकल शयूं आहिनि इहे भली का बि गवर्नमेंट हुजे, गवर्नमेंट जी पंहिंजी कोशिशि हूंदी, पर ॻाल्हि आहे त जेके इदारा माण्हुनि जी ख़िदमत लाइ ठाहिया विया आहिनि उहे जॾहिं सर्व न कंदा, उहे फ़ाइदो ॾींदा माण्हुनि खे, त पोइ गोड़ गफ़्तान थी, त माण्हू रेडियो त कंदा। पोइ ॻाल्हि इहा आहे। अवै साहब वरी महिरबानी मुंहिंजी, सादिया जावेद साहब, हाजी मुज़फ़र शुजरा साहब, लाल माली साहब, मुंहिंजी वरी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम में थियल गुफ़्तगू वां ॿुधी पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो, ऐं सुभाणे वरी असां मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।